अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, लालकाणे मां 8हीं जमात जी शागिर्दियाणी मुबैना तौरु अगवा केस दाख़िल। लालकाणे मां 8हीं जमात जी शागिर्दियाणी मुबैना तौरु अगवा थी वई, केस दाख़िल। शागिर्दियाणी शमाइला उर्फ़ दुआ बिरोही जी मुबैना अगवा जो केस रहमतपुर थाणे ते 4 जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो आहे। शहदाद खुर्द वासी शोएब बिरोही ऐं लालकाणे वासी मोहम्मद अली बिरोही केस में जवाबदार तौरु नामज़द कयो वियो आहे। नारी जे वारसनि जो चवणु आहे त शमाइला उर्फ़ दुआ बिरोही 13 जून ते बैंस कॉलोनी में क़ाइमु ख़ानगी स्कूल में पेपर ॾियणु वई त वापसि न आई। असांजी निंगरी खे अगवा कयो वियो आहे। वाक़े में शोएब बिरोही, मोहम्मद अली बिरोही ऐं ॿिया मुलविस आहिनि। नियाणी खे आज़ादु करायो वञे। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं सिंध वासियुनि खे अर्ज़ थी कयां, ख़ासि करे लाड़काणे जे शहूर वंदनि खे। मुंहिंजी दुआ शमाइला जेकी 8हीं दर्जे में पढ़ंदड़ हुई, घर खां निकिती पेपर ॾियण जे लाइ, उन खां पोइ घर वापसि न आई। अॼु अरिड़हों ॾींहुं आहे। हर हिकु ऑफिस वियासीं, हर हंधि दायो आहे। SSP लाड़काणा ऑफिस वियासीं, पर का बि मलदया ख़बर आई नथी आहे। जॾहिं असां स्कूल इंतिज़ामिया खां पुछा कयोसीं त मुंहिंजी नंढड़ी उनजी वेझी दोस्त कहिड़ी हुई, कंहिंसां उनजी वेझड़ाइप घणी हुई, त स्कूल जी शागिर्दियाणियुनि ॿुधायो मिस शाइस्ता जंहिंसां घणो वेहंदी हुई, हर ॻाल्हि उनखे शेयर कंदी हुई। मिस शाइस्ता जेका मशहूर आहे, उहा हिनजी क्लास टीचर हुई। मिस शाइस्ता खे जॾहिं असां प्रेशर डेवलप करायोसीं त हुन ॿुधायो रेहान छोकिरो हुयो जेको दुआ खे तंग कंदो हुयो, परेशान कंदो हुयो। उन खां पोइ कुझु ॾींहं गुज़री विया, वरी ॿीहर जॾहिं शाइस्ता से प्रेशर डेवलप करायोसीं तॾहिं हुन ॿ नाला ॿिया वरिता, सागर समो ऐं साबिर समो। मां हथ वधी अर्ज़ थी कयां SSP रोहल खोसा खे त स्कूल इंतिज़ामिया जी बि जांच वरिती वञे, ख़ासि करे हुन टीचर जी बि, त जीअं मूंखे मुंहिंजी नंढड़ी जे हाल में आहे। मूंखे उमेद आहे SSP रोहल खोसा में ज़रूरु असांखे का सटीक ख़बर ॾींदो।